तेज हयाती। सदको कहीं माडे डफता नजर हंदे चा गुलाबी जोड़े में अदी मुशन वारी माई मां रेस दरिया खाना सां मिलण आयो आहियां। तूं अजायो दिल में खुश न थी? मुआ चल मार पवे सफा को बेकदर हुई मु नौजवान सुनी सेती जे हुंदे इन खगे सां मिलंदे गुलाबी जोड़े में। यो खगो वडी कमायो मानू थई। मुआ घट त तू को कोनी छा कद थई छा बूथ थई छा मुछू थई छा वार थई। मुआ घोट त मोर अॻियां ॿधंदा न तो पोयां ॿधी आयो हुई गुलाबी जोड़े में। ठीक आ हाणे घणी तारीफ़ न कर किथे मां तिरकी न पवां। वञी दरिया खाने के ॿुधा सरदार शाह ज़बान जो खासों खास एलची बेगो खान आयो आ। एलची कैंची इलायची मां चवी छा थो मतलब न्यापो दींदड़। मुआ मूंखे त सफ़ा पिनण वारो फ़कीर थो लॻी। ऐं ॻाल्हि ॿुध सोफ़े ते न वेहिजांइ मथां किनो करे असांजो सोफ़ो। चङो तूं हिते बि हाणे दरिया खान खे कीले थो अचां। मुंहिंजो मतिलबु आहे त वठी थो अचांसि गुलाबी जोड़े में। चवां थोसि त कोई मिलगाए वारो जादू आयो आहे असांजे घर में। बहादुर खान रईस बहादुर खान चाओ। रईस बहादुर खान छो आयो आई? सरदार शाह ज़बान जो न्यापो ॾियण आयो दरिया खान खे। शाह ज़बान मुझे न्यापो ॾे। ससुए के शादी रात मां खणी जेको करणो आहे रणे ल हाँ मज़हर तबियत सही आहे पर अकेलाईअ जे दर्द झोरे विधो आहे। यार जिनजे लाइ मुआसी से कुले कांधी भी कोन थिया। माण्हुनि चयो दिलावर कातिल आहे। हाँ मां कातिल आहियां। माण्हुनि चयो दिलावर धाड़ेल आहे। हाँ मां धाड़ेल आहियां। पर मीरा थी चवे मज़र मीरा थी चवे त शाहज़ेब जो क़त्ल मूं कयो आहे। दिलावर मुंहिंजा भाउ शायदि हिन समाज में असां जहिड़नि माण्हुनि जी काए बि जाइ नाहे। दिलावर साईं इन्हनि माण्हुनि जे ताननि जे करे ज़ुल्मनि जे करे असां हिन झग में वेठा आहियूं। गुलामो मूंखे हाशिम चयो त तूं शाहज़ेब जो कातिल आहीं। मां उहो ज़बान जो तीर बर्दाश्त करे वियुसि। केतिरनि ई माण्हुनि चयो तूं शाहज़ेब जो कातिल आहीं पर मूं ते को बि असर न थियो। अॼु जॾहिं अदी राजुल मूंखे न्यापो ॾिनो मुंहिंजी मीरा थी चवे त मां शाहज़ेब जो कातिल आहियां। सब्र कयो दिलावर साईं। हला साईं सब्र करण वारे सां गॾु आहे।
मज़र मुझे हाँ थिजी पियो आहे मुझी दिल गतरा गतरा थी वई आहे अज जॾहिं मूंखे सरदार शाहज़ेब जे कातिलनि जी ख़बर पइजी वई त मां कीअं शाहज़ेब जे कातिल खे सरदार शाह ज़मान जे अॻियां पेश करियां जेकॾहिं मां इएं कयुमि न त यार मुंहिंजी मीरा कूड़ी थी पवंदी न संगत न मां गुलज़ार खे सरदार शाह ज़मान जे अॻियां पेश कोन कंदुसि मां पाण वञी सरदार शाह ज़मान जे अॻियां पेश थींदुसि ऐं चवंदुसि त शाहज़ेब जो कातिल मां आहियां मां दिलावर मां मीरा के कूड़ो कोन कंदुसि मीरा के कूड़ो हाँ ठीक है जो चवाई तो वही कर हाँ हाँ तुझो कम थी वेंदो बिल्कुल थी वेंदो तू दिल जाए कर ठीक है तो सां पोइ मां ॻाल्हायां थो फिलहाल महिमान आयो मां हुन सां ॻाल्हायां बेगा मूं तोखे जेको नियापो ॾिनो हो दरिया खाने खे ॾेई आए न सरदार साईं छा चई दरिया खाने खे नियापो न ॾेई आयो हुई अड़े त पोइ सॼो ॾींहुं किथे हुए बाबा साईं दरिया खाने जी ओताक ते हुयसि ॻाल्हाई छा थो दरिया खाने जी ओताक ते बि हुए सॼो ॾींहुं उते वक़्तु बि गुज़ारियो अथई त पोइ हुनखे नियापो छो न ॾेई आए बाबा साईं उते मूंखे मुशन वारी माई मिली मुंहिंजे हुस्न हॾ काठ कद जी तारीफ़ बि कई बाबा साईं हाय चओ अटो त चए गोबाटो धूड़ थी मुंह में निभागा न बाबा न साईं इहो त हाकू हज मारे दुकान तो मां पाउडर वणी आयो आहियां बेवकूफ़नि मां अची फथो चिरिया चिरिया जी गाटे में लॻा बाबा साईं बहादुर पियो चवे त मां ससुई खे शादी वारे ॾींहुं खणी ईंदुसि वञी सरदार शाह ज़मान खे चओ त जे मूंखे रोकणो अथई त रोके ॾेखारे अच्छा त बहादुर ख़ान ईअं पियो चए हिन जो मतिलब त इन बहादुर ख़ान जो अञा ताईं दिमाग़ सही नाहे थियो दिमाग़ में फेरी अथसि या फेरी हिन जी कढणी पवंदी हाँ सरदार साईं बहादुर चरियो थी पियो आहे हुन मूंखे उतां कमु धिका ॾेई ॿाहिरि कढियो मां बि सरदार साईं उतां के दर ते झोली झले पिटे आयो आहियां अरे हाणे बस ॾाढो थो ॻाल्हाई मथो खाई वई हिकु त नियापे लाइ मोकिले मां नियापो बि हुनखे न ॾिनी मथो वरी ॻाल्हाए थो हाणे हल तर मुंहिंजी नज़रुनि खां मुंहिंजी ख़ुदा पर छा कमकार कर हल बेवकूफ़ कंहिं जाइ जा बहादुर सरदार साईं मीरा बनी ते अदा दिलावर आयो हो बनी ते दिलावर आयो हो पर छो मीरा वो तुझो हाल हवाल पुछण आयो हो दिलावर सफ़ा अधु मोह थी वियो आहे लूण चिया ॻरी वियो आहे राजल मुझे सामू दिलावर जो नालो न वठ हाणे मां उहा मीरा न आहियां मां हाणे सरदार शाह ज़मान जी नुंहुं आहियां न मीरा तू अॼु बि दिलावर जी मीरा आहीं दिलावर अॼु बि चवंदो आहे तू मुंहिंजी मीरा राजल दिलावर खे चओ त ईअं न चवे मीरा हाणे रुगो शाहज़ेब जी आहे पर मीरा शाहज़ेब जिंदा आहे मुंहिंजे दिल में न मीरा पंहिंजे दिल के ये कूड़ा दिलासा न दे हिन दिल में तुझे कल भी दिलावर हो अॼु भी दिलावर आ कयामत ताईं मीरा जी दिल धड़कंदी तो सिर्फ दिलावर जे लाइ न राजल इहो सभु कूड़ आहे इहो सच आहे मीरा
राजल तू मुझो जी जोरण आई आई छा सुतल सुर जागाइण आई आई छा। मीरा मूं जॾहिं दिलावर खे ॿुधायो त मीरा तोते शाह साहिब जे क़त्ल जो इल्ज़ाम आयो आहे त हू अधमोह थी वियो। चवे पियो जेकॾहिं मीरा ईअं थी चवे त पोइ मां शाह साहिब जो कातिल हूंदसि। तो ईअं दिलावर खे छो चयो राजल? दिलावर जी दिलि छो दुखाई? ना तू त मूंखे इथे बि नथो वणी हेॾो अथई मथो तूं मुंहिंजे साम्हूं नहीं थो कर ऐं मां तोखे ॾिसां थो न त मुंहिंजूं अखियूं रत थियूं छॾनि रत अंगुर थो दोस्तीअ में त हा कई आहे कोन छॾींदोसांइ कोन छॾींदोसांइ ॾींदोसांइ हमारो ही हिकिड़ो खत्म। दरिया खान पंहिंजो कद पुत ॾिसी बोला मारा जी तो कर तोखे त मां फूक ॾींदुसि त उॾामी वेंदे कख पना वांगुर। अरे हेॾे तोते त मुंहिंजी अखी कान थी ॿुधे। बस आहिस्ते आहिस्ते घणी मां ॿुधी तुंहिंजी पक पक मंगल खान तूं इज़त सां मुंहिंजा पैसा मूंखे वापसि कर। तूं मूंखां पैसा वठी ॾेखार त मां तोखे जवान जो पुटु मञंदुसि। तुंहिंजो पाणी मूंखे कठल आहे दरिया खान। ये ताबा वञी पंहिंजे नौकरनि खे ॾे मंगल खान खे न। मंगल खान तो दोस्तीअ में दगा कया मूंसां दोस्तीअ जो भाकुर पाए मुंहिंजी कुख में तो कान आयो आहे कान। अड़े जेकॾहिं तूं मस माण्हू हुजिया न आम्हूं साम्हूं वड़ी आ मूंसां। हाणे दरिया खान जी तूं दुश्मनी ॾिसजांइ दुश्मनी। हल हाणे हल बुढ़ा तोखे असांजा जेके ठगा ॻाइणनि से काहिजा वञी। आसां ॻाल्हाए सघंदा वॾनि जे विच में न ॻाल्हाए मान किथे गूंगो न करे छॾाइं। बहादुर खान तो ई अगराई कई तो मूंखे अगवा कराए असां खां भूंग जा पैसा भराए। असां पंहिंजो पलांद कयो आहे पलांद। हाणे असांजो पलांद ॾिसजां जेकॾहिं सॼी उमिरि पिणे खां लभजी वियो आहे न त मुंहिंजो नालो मटाए रखजांइ। अरे हेॾे बात ॻाढ़ा छोरा जॾहिं तूं पलांद करीं तॾहिं मां ॾिसंदुसि ॾिसां त तूं पलांद करीं कीअं थो। पलांद त मां ॻाए वॼाए कंदुसि मंगल खान। मां जीअं चोरी कुते वारो चक कोन हणंदुसि। बाबा साईं कीअं ॿिनि महीननि खे ख़बर पइजी। हाणे छो बूथ सजाए वेठो आहीं? हाणे त तुंहिंजी शादी जी तारीख़ बदिजी वई। तुंहिंजी शादीअ जा कपिड़ा लटा ॿियो सॼो सामान वठी छॾियोसि। हाणे बसि रुगो बसरा अचे त कुंवार जा कपिड़ा खणी होॾां वञे। बाबा मां सोचां पियो त ससी सां शादी करे मां ग़लती त न करे रहियो। छा रे छोरा तुंहिंजो दिमाग़ त सही आहे चवीं छा थो? बाबा मां चाहियां थो त मूंखे ससी सां शादी न करणु घुर्जे। अरे आस्ते ॻाल्हाए ये भागा ये बेतन खे कन थींदा थी। ख़बरदार जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ॻाल्हि कई अथई न त हाशिम खां अॻु मां तोखे मारे छॾींदुसि। चुपचाप करे शादी कर ऐं लाह लुड़। छा ससी सच में निभागी आहे बाबा? न बाबा न इंसान निभागो थींदो ई न आहे। पर तोखे थी छा वियो आहे? तुंहिंजो ससुअ सां एॾो प्यार हो छा इहो सभु कूड़ो हो? ससी वणे त ॾाढी थी बाबा पर छा कयां माण्हू था चवनि त ससी जो दामन दागदार आहे ऐं ससी मुंहिंजे लाइक़ ई न आहे।
धूड़ पई आहे माण्हुनि जे मुंहं में। अड़े बाबा तूं माठ करे शादी करे अॼु वञी ज़िंदगी ठाह। ऐं हू बहादुर भी मारण जी धमकी ॾेई वियो आहे बाबा। अड़े मुंहिंजा बाबा कुझु कोन थींदो तोखे। हाशिम वेठो न आहे, जे बहादुर तोॾा अख खणी बि निहारींदो न, हाशिम हुन जूं अखियूं कढी छॾी। पोइ बि बाबा अलाए छो हाणे मुंहिंजी दिलि नथी मञे। हाणे चुप करे वेह, इहो उबतो सुबतो न सोचींदो कर, पहले कम कार जी कर। हाणे हर मनु हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे। पाए ॾिसे को दिल सां झाती, पाए ॾिसे को दिल सां झाती। कंडन जिया सेज हयाती, कंडन जिया सेज हयाती। दिलावर मीरा मीरा क्या तो पंहिंजे दिलावर खे प्यार पखियड़ा जुई छॾे विया। दिन सां मिलण लाइ दिलड़ी आती, दिन सां मिलण लाइ दिलड़ी आती। कंडन जिया सेज हयाती, कंडन जिया सेज हयाती। पल में मटी जीवन था, रिश्ता नाता कट जीवन था।